अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में आऊँ आहियां शफ़ीउंद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद, नाज़रीन कराम, अॼु मां निहायत अहम जेको मुंहिंजे रमज़ान शरीफ़ जे क़ुरान जे दर्सनि मां आहे उहा आहे सूरह यासीन। यकीन कयो त हीअ क़ुरान जी दिलि आहे, ऐं जेकॾहिं अॼु तव्हां ते हीअ असरु करे वई न त सम्झो त तव्हांजी दिलि पोइ क़ुरान सां चंबिड़ी पवंदी, हीअ अट्रैक्ट थी वेंदी तव्हांजी, पोइ तव्हां अलाह जे हिन कलाम खे कोन छॾींदव ऐं इन्हीअ खे पंहिंजी रहनुमा सम्झंदव, इन्हीअ खे तव्हां पढ़ंदव, इन्हीअ ते अमल कंदव इनशा अल्लाह ताला। त अॼु ॼमी वियो ऐं मां वरी हिननि खे चयो आहे त हीउ प्रोग्राम साॻियो जेको थिए उहो जुमे ते सुभाणे बि इहो हलाइनि त जीअं अहमियत जी ख़बर पइजी वञे। बिस्मिल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इब्तिदाई आयतूं यासीन वल क़ुरानिल हकीम। अल्लाह ताला इन्हनि आयतुनि ते ज़ोर ॾिए थो जंहिंखे चवंदा कसम, माना खाइण जहिड़ी ॻाल्हि। त क़ुरानिल हकीम माना हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे इन में ॾाहप जूं ॻाल्हियूं आहिनि, यानी तव्हांखे बचाइण जूं ॻाल्हियूं अथसि त जीअं बची वञो। इन्नका लमिनल मुरसलीन, ऐं यकीनन तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलनि जे सिलसिले मां रसूल आहियो, अला सिरात मुस्तक़ीम, ऐं तव्हांजो जेको दीन ऐं जेको तव्हां पंहिंजी उम्मत खे तरीक़ो ॾसियो आहे इहो सिरातुल मुस्तक़ीम आहे, नंढे में नंढो रस्तो आहे जन्नत में वञण जे लाइ। तंज़ील अल अज़ीज़ रहीम, ऐं हीउ क़ुरान शरीफ़ जंहिं नाज़िल कयो आहे उहो सघ वारो आहे पर उन सां गॾु रहीम आहे, ताक़त वारो आहे, बेपरवाह आहे पर रहीम आहे। त अलाह चाहे थो त हिन जे थ्रू जेके मोमिन आहिनि जन्नत में पहुचनि। ऐं हे कंहिंजे लाइ आयो आहे? लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहम गाफ़िलून। हीउ आयो आहे, मोकिलियो वियो आहे उन क़ौम लाइ जिन खे अची ख़बरदार करे जो हिन जे न हुजण जे करे इहे गाफ़िल आहे, या पीउ माउ बि गाफ़िल आहे। बल्कि इहो असांजे लाइ बि चवे थो त ए सिंध जा माण्हू, हिन दुनिया जा माण्हू, तव्हां जेकॾहिं हिन महिल ताईं तव्हांजी उमिरि 60 साल 50 साल 40 30 साल थी आहे, तव्हां हिन अलाह जे क़ुरान सां तालुक़ ई कोन रखियो आहे, त हे तव्हांखे बि डिॼाइण लाइ आयो आहे। छाकाणि त तव्हांजे वॾनि बि जेकॾहिं हिन क़ुरान मां फ़ाइदो न वरितो ऐं उहे गाफ़िल आहे त उन्हनि खे बि डिॼाइण लाइ आयो आहे। लक़द हक़ल कौल, लेकिन अलाह फरमाए थो त अलाह जेको सॼो दुनिया ठाही आहे उनखे सॼी ख़बर आहे त छा थियण वारो आहे। चए थो त हक़ कौल, हक़ जो कौल इहो आहे, अला अक्सर इन्फम ला युमिनून, हिन ते तमामु थोरा माण्हू अची हिन ते ईमान आणे हिन जे हलाल खे हलाल सम्झंदा, हिन जे हराम खे हराम सम्झंदा, ऐं बाक़ी अक्सरियत जेके आहिनि से माण्हू हिन खे पढ़ंदा ई कोन। जे पढ़ंदा त ईअं सवाब ख़ातिर उहो अरबी पढ़ी वेंदा, पर इहो न ॼाणण जी कोशिशि कंदा त अलाह असांखे हिन में चवे छा थो ऐं असांखे करिणो छा आहे, इन जी हुनजी परवाह कान्हे का। तंहिंजे करे अलाह ताला असांखे मना कयो आहे त अक्सरियत गुमराह हुआ। ॿुधो क़ुरान, सूरह फुरक़ान, अम तहसबु, तव्हां सम्झो था, अन अक्सर हुम यसमाउन औ यअक़िलून, त अक्सरियत क़ुरान खे पढ़े थी या क़ुरान खे ॿुधी ऐं सम्झे थी। न, इन हुम इल्ला कल अनाम, बल्कि इहे जानवरनि वांगुरु आहिनि। बल हुम अज़ल सबीला, जानवरनि खां बि किरियल। जेको अलाह जी, ॾिसो न, असांखे अलाह सां ई पैदा कयो आहे, राइट, माना ख़ालिक़े काइनात उहो आहे। हाणे उहो जेकॾहिं असां सां ॻाल्हाए ऐं असां कन टार करे गानो ॿुधूं, कन टार करे चर्चा ॿुधूं, कन टार करे ड्रामा ॾिसूं ऐं अलाह जी ॻाल्हि ई न ॿुधूं त पोइ इन खे छा थो चए अलाह साईं? हे जानवर, ऐं इहे जानवरनि जी इहे पिक्चर ई आहे। हे आहिनि सभई जानवर ॻीचे में गट पिया अथनि पर क़ुरान कोन था ॿुधनि। हे सभु उहे जानवर आहिनि जिन अलाह जी ॻाल्हि कान ॿुधी आहिनि इंसान, लेकिन अलाह चए थो हे जानवरनि खां बि किरियल आहिनि। अॻिते सूरह यासीन में अचे थो, इन्ना जअलना फी अनाक़िहिम अग़लालन, असां हिन जी ॻीचीअ में तोक ॿधो आहे, फ़हिय इलल अज़कान, तोक बि खाड़ीअ खे मथे थो करे छॾे, फ़हुम मुकमहून, ऐं उन में फाथा पिया आहिनि। ॻाल्हि इहा आहे त छा मसइलो आहे जो, यानी ॾिसी नथा सघनि हेठि, छो तोक, छाजो तोक आहे? लिखियल त क़ुरान में तोक आहे, लेकिन जी माना मुख़्तलिफ़ आहिनि। इहा बि माना आहे त हीउ सम्झे थो त मां को वॾी ज़ात वारो आहियां, या को वॾो मिनिस्टर आहियां, या मां वॾो पैसे वारो आहियां, त इन करे कंधु ईअं मथे करे थो हले। हेठि हुनखे अवाम ॾे, इंसाननि ॾे, ग़रीबनि ॾे, उन्हनि जी मदद करण लाइ हुनजो कंधु हेठि झुके ई कोन थो, कंधु ईअं टाप ते मथे लॻो पियो अथसि। हिकिड़ो त इहो मिसाल आहिनि जो। ॿियो आहे वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन ख़ल्फिहिम सद्दन, अलाह फरमाए थो त हिननि जेका ज़िंदगी गुज़ारनि था न, उन ज़िंदगीअ में
ऐं हिन क़ुर वारी ज़िंदगी विच में असां हिन में विथी हणी छॾी आहे। अॻियां बि असांखे परदो ॾेई छॾियो आहे, वमिन ख़ल्फ़िम सदन, पोयां बि परदो अथनि, अक्षय न हूं, मथां ढके छॾियो अथऊं, फ़म ला युसरून। इहे हक़ीक़त में इन्हनि इहे ढक ऐं परदा पंहिंजा पाण कया आहिनि। अहिड़ी इहा ज़िंदगी गुज़ारनि था जो हिन हेॾे अचण में हुननि खे बाहि थी लॻे, हेॾे अचण में पंहिंजो मौत था सम्झनि, हिन क़ुर जी ज़िंदगीअ ते अचण में हू पंहिंजी बेइज़ती था सम्झनि, त अलाह फरमाए थो इहे आहिनि। तंहिंजे करे जेसि ताईं इहा ढक न लाहींदा ऐं हिन क़ुर ॾे तवजह न कंदा, अलाह फरमाए थो वसवाउन अलैहिम, इन्हनि लाइ साॻी ॻाल्हि आहे, अंज़रतहुम, चाहे हिननि खां ड्रिॼारियो, अम लम तुंज़िरहुम, या न ड्रिॼारियो, ला युमिनून, ईमान ईंदनी कोन जेसि ताईं इहे पंहिंजा ढक न लाहींदा। अलाह फरमाए थो केरु क़ुर मां फ़ाइदो वठंदो, चए थो इन्नमा तुंज़िरु मन नितब ज़िक्र, फ़ाइदो क़ुर मां उहे वठंदो ऐं क़ुर जे ड्रिॼ जेको क़ुर जूं जेके आहिनि त जहनम खां कीअं बचिजे, उहे जेके हिन क़ुर खे पढ़ी सम्झी नितब ज़िक्र ऐं नियत कंदो त जीअं अलाह मूंखे चयो मां तीअं ज़िंदगी गुज़ारींदुसि, उहा ख़शिय रहमान बिल ग़ैब, ऐं अलाह ताला खां ड्रिॼंदो ग़ैब में। मिसाल तौरु अलाह असांखे ॾिसण में त कोन थो अचे न, पर असांखे ख़बर आहे त हीअ क्रिएट सॼी काइनात कई अथई, ऐं ज़ाहिर त मुफ़्त में त कान कई हूंदई, तॾहिं क़ुर में चयो अथसि मां मुफ़्त में हीअ कान ठाही आहे, अजाई कान ठाही आहे, मां तव्हांखे हिते ज़िंदगीअ ते रहायां थो ऐं आऊं तव्हां खां चाहियां थो त तव्हां मूंखे मुंहिंजी तारीफ़ कयो, मुंहिंजो हमद कयो, मुंहिंजी तस्बीह कयो, ॾिसो त मां केॾी कारीगरी कया, मुंहिंजी कारीगरी ते गौर करे तव्हां मूंखे कयो, त इन्हीअ जे करे आऊं तव्हांखे जन्नत ॾींदुसि, फ़बशिरू बिमग़फ़िरतिन व अजरिन करीम, ऐं इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियो अलाह जे छॾ छूट जी ऐं अजर करीम जी। अलाह ताला फरमाए थो त इन्ना नहुन नुहियल मौता, अलाह फरमाए थो जॾहिं सॼी दुनिया जा माण्हू मरी वेंदा त असीं हुनखे वरी ज़िंदा कंदासीं, असां ई आहियूं जेके मोल खे जेरो कंदासीं, पर इन्हनि जो रिकॉर्ड असां वटि अची चुको आहे। उहा नक़्तुब, ऐं अलाह चए थो असां रिकॉर्ड में रखंदा था वञूं, मां क़दमूं जेके जेरे हूंदे मोकिले चुका आहिनि, उहा आसारम, ऐं मरण खां पोइ बि जेके हिननि जा हिते असरात आहिनि, उन्हनि जा सवाब थो जनरेट थिए या गुनाह थो जनरेट थिए उन्हनि जे पोयनि, उहो बि असां नोट था कयूं। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे नेक कमु करे वियो आहे, कंहिंखे पढ़ाए वियो आहे, उहो जेसिताईं जेरो हूंदो हिन लाइ दुआऊं घुरंदो त इन जे हिसाब में ईंदो। कुल शइ अहसाइना हो फी इमाम मुबीन, अलाह फरमाए थो असां हर शइ खे पंहिंजे किताब में या ऐमाल नामे में असां उनखे लिखी रखियो आहे। मिसाल तौरु हीअ हदीस शरीफ़ अचे थी त इज़ मातल इंसान, जॾहिं इंसानु मरी वञे थो, इनक़ता अनहु अमल हू, उनजा सभु अमल माना उनजो दफ़्तर क्लोज़ थी थो वञे, ख़तमु। पर इला मिन सलाह, टे अहिड़ा डिपार्टमेंट आहिनि, टे अहिड़ियूं कैटेगरी आहिनि जेके हिकिड़ो ॿियो दफ़्तर आहे उन्हीअ में एंट्री थी सघे थी, ग़लति या सही। कहिड़ी? इला मन सदक़तन जारियतन, को नेक कमु करे वियो आहे, खूह खोटराए वियो आहे, पखो लॻाराए वियो आहे, रस्तो साफ़ु कराए वियो आहे, को घिटी सोढ़ी त पंहिंजी जाइ खे पोइते करे घिटी वेकिरी कई त जनाज़ा निकिरी सघनि, ऐं इल्मिन युनतफ़ बि, या अहिड़ो को किताब या इल्मु छॾे वियो आहे, या यूट्यूब ते अहिड़ी का तक़ीर करे वियो आहे जंहिंसां इंसाननि जो अक़ीदो दुरुस्त थींदो, शिरक खां बचंदा, ऐं वलदिन साले यदौल, या हुनजो औलादुनि लाइ दुआऊं घुरी। इहे टे शयूं आहिनि जे हिन जे अकाउंट में ईंदियूं, लेकिन इहे जेके टई शयूं ईंदियूं उहे ईंदियूं हिन ॿिए रजिस्टर में, हीउ खुलंदो कोन। क़बर में वञी जेतिरियूं वणेसि निमाज़ूं पढ़ण जी कोशिशि करे, जेतिरो वणेसि करे, हिकु बि एंट्री कान थींदी, बसि जेको थियो तव्हांजो साहु निकितो ख़तमु। लेकिन छा थींदो त हीअ हदीस शरीफ़ में अचे थी त हिकिड़े शख़्स खे वीज़ा मिलंदी जन्नत जी, ऐं जेको आहे सो जॾहिं वेंदो त उते फ़रिश्ता चवंदसि त इन रजुल ल तुर्फ़ दर्जतो फिल जन्नत, त ॾिसंदो त इहे त मुंहिंजी त छा आहे जन्नत में 100 दर्जा आहिनि न, त मिसाल तौरु हिनखे 17 दर्जो मिलियो आहे, पर उते जॾहिं पहुचंदो त चवंदा न साईं तव्हांजो जेको आहे सो 20 दर्जो आहे। चवंदो हीअ 3 दर्जा मां किथां चढ़ियुसि? ॿुधो, इन रजुल ल तुर्फ़ दर्जतो फिल जन्नत, हिकिड़े शख़्स जो जन्नत में दर्जो मथे थी वियो, फ़ यकूल, उहो पुछंदो हैरत में अची, अन्ना ली हाज़ा, चई साईं हे दर्जो कीअं वधियो आहे? फ़युकाल बि इस्तिग़फ़ार वलदिक लक, छाकाणि तुंहिंजे पोयां तुंहिंजे औलाद तो लाइ दुआऊं घुरियूं, दुआऊं घुरियूं, भत कोन चाढ़ियऊं, दुआऊं घुरियऊं। लफ़्ज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। माना जो मतिलबु आहे त औलाद जेकॾहिं दुआऊं घुरे थो त हिन सां दर्जा बुलंद थियनि था, इहो अचे थो। वज़रिब लहुम मसलन असहाबुल करिया, अलाह ताला फरमाए थो त हिन सूरह यासीन में त तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजी उम्मत खे हिकिड़ो ॻोठ वारनि जो मिसाल ॿुधायो। इज़ जाहल मुरसलून, इन्हनि रसूल आया, इज़ अरसलना अलैहि मुस्नैन, अलाह ताला फरमाए असां 2 रसूल गॾु मोकिलिया, छाकाणि त लॻे थो त के अहिड़ा के बदमाश हुआ जो हिकिड़े रसूल खे शायदि असरु कोन कनि हा उन्हनि ते, त
त चए थो त 2 मोकिलियासीं फ़क़ज़बूहुमा, वरी उन्हनि खे बि 2 खे बि जेको सो धवण न ॾिननि ऐं कूड़ो करे छॾियऊं। फ़अज़ज़ना बिसालिसिन, चए थो वरी असां 3 बि हिन सां गॾु रसूल करे मोकिलियो ऐं 3 रसूल हुन वटि विया, चवणु लॻा कालू इन्ना इलैकुम मुरसलूं, चई बाबा असां अलाह जा रसूल थी आया आहियूं। त हुननि जो हिन खे ॾिठो त चवणु लॻा, हाणे अच्छा हाणे मुखालफ़त केरु कंदा? मुखालफ़त इहे माण्हू ॾिसो छा था चवनि, चवनि था कालू मां अंतुम इला बशरुन मिसलना, तूं असां जहिड़ो बशर आहीं, तव्हां टई, वमा अंदुर रहमान मिन शैन, रहमान माना अलाह तव्हां ते का शइ नाज़िल का, माना अलाह खे मञींदा हुआ। पर मसइलो छा हो त शिरक कंदा हुआ, दरगाहूं लॻायूं आहिनि, उन में ज़ियारतूं हूंदियूं हुयूं, पेतियूं रखड़ियूं हुयूं। हाणे मुखालिफ़ करण वारा उहे जेके हिन में पैसा पिया खणनि, त उहे माना मुखालिफ़त पिया कनि। त कहिड़ो एतिराज़ु कयूं हिन ते, चऊं तूं बशर आहीं, तव्हां बशर आहियो, असां इन खे तव्हांखे रसूल न मञींदासीं। इन अंतुम इला तक़ज़बून, जे बशर आहियो त रसूल जी दावा तव्हां कूड़ी था कयो, छाकाणि त अलाह ताला बशर रसूल कोन कंदो। ब्रेक वठूं था, पोइ मां तव्हांखे मसइलो सम्झायां थो। जी अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम खे जारी था रखूं, सूरह यासीन। त माण्हुनि उन इलाइक़े जे माण्हुनि चयो त तव्हां 3 ॼणा बशर आहियो, त इन करे कूड़ था आणो, अलाह बशर खे रसूल कंदो ई कोन। आख़िर इहा पॉइंट हिन खे ॾिनी कयां, अचो हिन पॉइंट ते, इहा पॉइंट ॾिनी आहे शैतान। ॿुधो, काल या इब्लीस मालक अल्लाह तकून मां साजिदीन, इब्लीस खे अलाह ताला चयो तो आदम खे सजदो छो न कयो, छो त आदम अलाह जो रसूल ऐं ख़लीफ़ो। चई काल लम अकुन ले अस्जुद लि बशरन, आऊं बशर खे कॾहिं बि सजदो न कंसि, चाहे तूं हुनखे रसूल करीं या ख़लीफ़ो करीं। छो? ख़लक़तो मिन सलसाल मिन हमैन मसनून, इन बशर खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। अना काल अना ख़ैरन मिनू, आऊं इन बशर खां वधीक इज़त वारो आहियां। कीअं? ख़लक़तनी मिन नारियूं, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, उहा ख़लक़तऊ मिन तीन, हिन खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। माना इन्हीअ ते जेको आहे सो शैतान चयो त मां न कंदुसि बशर खे सजदो। हाणे पोइ अलाह ताला खां चयो मूंखे तूं मोहलत ॾे त मां साबित कंदुसि, ऐं मां तुंहिंजे सभिनी माण्हुनि खे इन ॻाल्हि ते पंहिंजे ग्रुप में आणींदुसि। मां सभिनी माण्हुनि खे चवंदुसि त बशर जेकॾहिं रसूल करे मोकिलींदे, नबी अलाह खे तो चवे त जेकॾहिं तूं रसूल को बि तो बशर मोकिलींदे, मुंहिंजी जेका जमायत आहे तव्हांखे मां ॾेखारींदुसि, उन्हनि खे मां राज़ी कंदुसि, उहे तुंहिंजे इन रसूल खे न मञींदा। हा, बाक़ी जॾहिं तूं नूर करे को रसूल मोकिलींदे पोइ ॿी ॻाल्हि आहे। पोइ छा थियो? इहो ई थियो। हिन महिल ताईं जेके रसूल आया उहे शैतान जे टोलनि, शैतान जे चवण ते इंसाननि उन ते एतिराज़ इहो कयो त तव्हां बशर आहियो, असीं तव्हांखे रसूल न मञींदासीं, छाकाणि त असांजे शैतान जेको आहे असांजो वॾो, उन बि पंहिंजो आदम अलैहिस्सलाम खे बशर चई रसूल न मञो, असां हुनजी साइड आहियूं, अलाह साईं तुंहिंजी साइड न आहियूं, यानी चइनि कोन पर मक़सदु इहो। हाणे ॿुधो, हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे सूरतुल क़मर आयत नंबर 24, फ़क़ालू अबशरन मिन्ना वाहिदन, चई तव्हां जेको तूं जहिड़ो असां जहिड़ो हिकिड़ो बशर आहीं, न त बेहू तुंहिंजे पोयां हलंदासीं, तीअं असीं कमु कोन कंदासीं। वरी ॿी जाइ ते चवंसि था मां अंत मिला बशर मिसरना, साले सलाम तूं असां जहिड़ो बशर आहीं, ऐं जेकॾहिं जेको आहे सो इन जी का असांखे को मौजो ॾेखार। वरी नूह अलैहिस्सलाम खे छा चऊं? फ़क़ाल अल मलउ लज़ीन कफ़रू मिन क़ौमी, सरदार जिन वटि दरगाहूं हुयूं उहे चवणु लॻा त नूह अलैहिस्सलाम खे मा हाज़ा इला बशरुन मिसलकुम, चई बाबा हे तव्हां जहिड़ो हिकिड़ो बशर आहे, युरीद ऐं यतफ़द्दल अलैकुम, अटकल थो करे ऐं हे सॼो इहो कब्ज़ो थो असांजी प्रॉपर्टी ते करे ऐं तव्हांजे मथां थो थियणु चाहे, वॾी फज़ीलत थो हासिलु करणु चाहे। शुएब अलैहिस्सलाम खे बि ईअं चऊं, वमा अंत इला बशरुन मिसलुना, सूरह शूरा आयत नंबर 186, चऊं तूं असां जहिड़ो बशर आहीं, वई नज़ुन्नुक लमिनल काज़मीन, तने असांजी गारंटी सां त चऊं त तूं कूड़ थो हणी। वरी जेके सूरह यासीन में जेके 3 रसूल उनखे बि ईअं चवनि। आख़िर इहो 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 ऐं पोइ अलाह ताला क़ुर में चए थो त पोइ रसूलनि छा जवाबु ॾिनो? कालू, चवणु लॻा सभिनी रसूलनि खे जेको चयो अथनि सॼे, कालू इला अंतुम इला बशरुन मिसलुना, यानी जाहिलनि उन्हनि खे चयो। ऐं उन खां पोइ सभिनी खे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चयूं, कंहिं सूरत मुदस्सर में चवंदा इन हाज़ा अल कौलल बशर, क़ुर जे नाले चयूं त बाबा न हे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे इहो बशर आहे, इहो जेको क़ुर हिन जो आहे इन ते असीं यकीन कोन कंदासीं। माना बशर खे रसूल शुरूअ खां शैतान जे चवण ते मञी कोन। हाणे हलो अॻिते। पहिरीं ॻाल्हि हाणे मां पढ़ी थो ॿुधायां, जॾहिं शैतान आदम अलैहिस्सलाम खे बशण हुजण करे नबी ऐं रसूल न मञियो ऐं मञण लाइ शर्त रखियईं
त आदम अलैहिस्सलाम नूर मां ठहियल हुजे हा त मञांसि। साॻे नमूने शैतान जे पोइ लॻनि पिणु हर रसूल खे बशर सम्झी मञण खां इनकार कयो। उन्हनि बि इहो मुतालबो रखियो या त रसूल नूर मां हुजे या उन सां गॾु फ़रिश्ता हुजनि त पोइ खे सचो रसूल मञींदासीं। हाणे हिननि खे ख़बर कीअं थी पए त हीउ बशर आहे? शैतान हुननि खे कीअं सेखारियो आहे? हिकिड़ो ई ॿ अटकलूं ॾसियूं अथई। नंबर 1, शैतान हुननि खे चयो आहे त जेकॾहिं इहो अलाह ताला पंहिंजो फ़ैसिलो मटाए ऐं नूर मां जॾहिं रसूल आणींदो त हुन जूं 2 निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकिड़ो मानी कोन खाईंदो। इहा ख़बर किथां असांखे पई? इहो सूरत अल हूद में अचे थो। चए थो वलक़द जात रुसुलना इब्राहिम बिल बुशरा कालू सलामा। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अलाह जा फ़रिश्ता आया, चई सलाम कयंसि, चई काल सलामुन, चईंसि वालेकुम सलाम। पोइ छा थियो? फमा लबिस अंजाब इजलिन हनी, वियो घरां वञी हिकिड़ो भुॻल गाबे जो गोश्त खणी आयो। त फ़रिश्ता वीचारनि खे मादो ई कोन्हे, फ़रिश्तनि खे बुख ई कान लॻंदी। त ॾिठईं त फलम्मा रा ऐदियहुम ला तसिलु इलैहिम, ॾिठईं त हुनजो मानी न पिया खाइनि, गाबे गोश्त में हथ ई न पिया विझनि। नकिरम औज समिनम ख़ीफ़त, डिॼणु लॻो थी अलाए कहिड़ी बलाऊं आहिनि जो हाणे मानी बि नथा खाइनि, हथु नथा खाइनि, मुंहिंजो लूणु कोन था खाइनि। त डिॼणु लॻो त चवणु लॻसि कालू ला तख़फ़ इन्ना उर्सिलना इला क़ौमिन लूत, चयूं असांखे न डिॼो, असीं फ़रिश्ता आहियूं। माना त निशानी जेका इहा आहे त जेकॾहिं रसूल बशर आहे त मानी खाईंदो, ऐं जेकॾहिं मानी खाए थो ऐं पोइ ज़ाहिर जेकॾहिं मानी खाईंदो त धंधो बि कंदो। जे धंधो करे बाज़ार में वञे, ॿकरियूं चारे, तिजारत करे ऐं पोइ वरी मानी खाए त चइजो इहो बशर आहे, असां असुली न मञींदासूंसि। ऐं इहो सबबु आहे। त छा चवणु लॻा? हाणे एतिराज़ कहिड़ो था कनि रसूल ते? ॿुधो सूरह फुरक़ान चवंदा कालू माल हाज़र रसूल, चई इहो रसूल कीअं थो थी सघे? छो अदा याकुलु ताम, मानी थो खाए, व यमशी फिल अस्वाक़, ऐं बाज़ार में धंधो थो करे, वापारु थो करे। लौला उनज़िल इलैहि मलकुन फयकून मअहु नज़ीरन, सां फ़रिश्ता गॾु छो न आया आहिनि? पोइ अलाह ताला तो क़ुर में चवे त वमा अरसलना क़ब्लक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां खां अॻु में जेतिरा बि मूं रसूल मिनल मुरसलीन, जेतिरा बि रसूल मोकिलिया आहिनि, इल्ला अन्नहुम याकुलून ताम, सभई मानी खाईंदा हुआ, व यमशून फिल अस्वाक़, ऐं धंधो बि कंदा हुआ। हे क़ुर थो चवे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो रब चए तोखां अॻु में जेके बि रसूल सभु मानी खाईंदा, माना तोखां अॻु में जेके बि रसूल आहे सभु बशर हा। अच्छा, वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी माउ जे नाले ईसा त चवंदा अलाह जा पुट आहिनि, माना नूर मां ठहियल आहिनि। जे नूर मां ठहियल आहिनि त मानी कोन खाईंदा। इन ते ॿुधो क़ुर छा थो चए? चए थो अलाह ताला फरमाए थो मल मसीह इब्न मरियम इल्ला रसूलुन, हज़रत मसीह यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम कुझु बि न आहे, सिर्फ़ु रसूल आहे। कद ख़लत मिन क़बली रसूल, उहो अहिड़ो रसूल जेके अॻु में अहिड़ा रसूल मां मोकिले चुको आहियां। व उम्मुहु सिद्दीक़तुन, हुनजी माउ जेका बुज़ुर्गयाणी हुई। काना याकुलान ताम, इहे ॿई मानी खाईंदा। त माना इहे नूर न आहिनि, अलाह जा पुट न आहिनि, मानी खाईंदा हुआ। तंहिंजे करे इहो आहे एतिराज़ जेको कंदा अचनि था, ऐं इहो शैतानी एतिराज़ आहे। छो त आदम अलैहिस्सलाम खे शैतान चयो ही बशरा, मान रसूल न मञींदोसांसि त हुनखे मिटीअ मां ठाहियो आहे, मां हिन खां बहितर आहे, मां बाहि मां ठहियल आहियां, तंहिंजे करे तूं हिनखे नूर मां ठाहींदे, नूर में रसूल ईंदो, आऊं मञींदोसांसि, न त बशर खे मां रसूल अॼु बि न मञियो आहे, ऐं आईंदा जेके बि तूं बशर में रसूल मोकिलींदे, मुंहिंजा पोइ लॻ आहिनि, जेका अक्सरियत आहिनि, उहे इन खे रसूल न मञींदा। लेकिन आख़िर अलाह जे रसूलनि छा जवाबु ॾिनो? एतिरा मुंहं ते कयो अथनि न त तव्हां बशर नथी मञो। हाणे ॿुधो सूर इब्राहिम में सभई रसूलनि जे तरफ़ां अलाह जवाबु ॾिनो आहे। चए थो कालत लहुम रुसुलहुम, माना अलाह थो चवे, चए थो सभिनी रसूलनि इन्हनि खे इहो जवाबु ॾिनो, इन न हुन इल्ला बशरन मिसलकुम, इहो सचु आहे त असां सभु जो सभु तव्हां वांगुरु बशर आहियूं, माना मर्द आहियूं। वलाकिन अल्लाह यमुन अला मन यशा, अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंजे मथां इनाम करे, मिन इबादी, पंहिंजे बाननि मां। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अलाह चयो त मुंहिंजा प्यारा नबी तव्हां बि ऐलान कयो, तव्हां बि, हालांकि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा दफ़ा ऐलान कयो आहे, पर क़ुर में ऐलान थो कराएसि। सूरत अल इसरा जी आयत नंबर 93 में छा थो चवेसि? कुल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐलान कयो, सुभान रबी, मुंहिंजो रब बेएबा, हल कुंतु इल्ला बशर रसूला, आऊं न आहियां पर फिक बशर, पर रसूल आहियां। हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान सां इहा ॻाल्हि कई आहे। ऐं त इन्हीअ ते छा थियो? हाणे मां सिंधी थो पढ़ां। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे बशर चयो आहे, ऐं उनजी तस्दीक क़ुर में अलाह पाक सूरह इसरा जी आयत नंबर 93 में कई आहे। पर शैतान पंहिंजे पोइ लॻनि खे सेखारियो त संदसि बशण चवण वारी ॻाल्हि ते एतबार न कजो, मिड़ई ईअं थो चवेव।
माण्हू चवंदा साईं भला रसूल खे मानी खाईंदो हो, संदसि पसंदीदा ग़िज़ाऊं हूंदियूं, सुरीत खाईंदो, चई इन ते बि यकीन न कजो, इहो मिड़ई ॿाहिरीं ॻाल्हि आहे, हू असल में नूर आहे। ऐं अहिड़े धोखे सां हिन उम्मत में बि अक्सर माण्हुनि में इहो ई शैतानी अक़ीदो क़ाइमु रखियो त बशर रसूल क़बूल न आहे, माना इहे बि तबाह थी विया। अलाह सभिनी रसूलनि खे बशर कयो, हे था चवंदा न न हे नूर आहे, ऐं तंहिंजे करे असीं मञूंसि था। ऐं जे वाक़ई बशर हुजे हा त असां रसूल सलाह मोहम्मद सलाह में कोन मञूं हा। इहो शैताननि खे धोखो ॾिनो, अलाह ताला असांखे बचाए। न जॾहिं रसूल सलाह फरमायो हल कुन ते ला बशर रसूल आहे, ऐं रसूल आहियां पर बशर आहियां, त मोमिननि छा चयो, समय ना वाताना, ए प्यारा नबी करीम सलाह सलम असां तव्हांखे ॿुधोसीं ऐं असांखे तव्हां ते यकीन आहे ऐं तव्हांजी असां इतबा कंदासीं। अलाह फरमाए थो उलाइकुमुल मुफ़्लिहून, जेके क़ुर ते हलनि था इहे फलाह पाईंदा। हलूं था सूरह यासीन ते। कालू रब्बुना यालम, इहे जेके टिनि रसूलनि खे चऊं था बशर आहियो, हलो हितां असीं तव्हांखे न मञींदासीं, उन्हनि ते टई रसूल चवनि था कालू रब्बुना यालम इन्ना इलैकुम लमुरसलून, असां अलाह खे ख़बर आहे त असां वाक़ई सचा रसूल आहियूं तव्हांजे तरफ़। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असां ॿियो कुझु तव्हांखे चवणु कोन आहियूं, असां त अलाह जो रुॻो तव्हां ताईं पैगाम पहुचाइण आया आहियूं, त अलाह तव्हां खां ई थो चाहे। त चवणु लॻा कालू इना त तैयरना बिकुम, चवणु लॻा तव्हांजे करे त असांखे निभाग थींदो, हे जो असां हे बुज़ुर्गनि जूं शयूं लॻायूं आहिनि त इहे त असांखे पिटींदा, माना तव्हां असांखे हटाए चओ था सभु कमु अलाह अकेलो कंदो, पोइ इन सां त असांखे पिटूं लॻंदियूं, असांजो निभाग थींदो। लाइन लम तन तहू, जेकॾहिं इहो पंहिंजी तबलीग इहा जेका कयो था इहा बंदि न कंदव, नर्जुमन्नकुम, पथरनि सां मारे छॾींदासूं, वला इहा मसनकुम मिना अज़ाबुन अलीम, ऐं इहो असां तव्हांजे लाइ वॾे में वॾो अज़ाब हूंदो। हाणे छा आहे, चई बसि कयो, हाणे चई माना कुझु कंदव मारींदासूं, पर हू कुझु आहे छा चवणु लॻा कालू तायर कुम माकुम ऐं ज़ुकिर तुम, चई अहिड़ो तव्हांखे अलाह जो क़ुर ऐं पैगाम था पहुचायूं, इन सां तव्हांजो निभाग थींदो, इहो निभाग तव्हांखे पंहिंजे पाण सां आहे, अहिड़े क़ुर सां तव्हांखे पिटूं लॻंदियूं। बल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, बल्कि तव्हां आहियो ई तबाह थियण वारी क़ौम ऐं खसारे वारी ॻाल्हि। हिननि ऑडर कयो मारियो, क़तलु कयो, अञा उनखे क़तलु कनि पिया त परे खां हिकिड़ो नेक शख़्स डुकंदो पियो अचे, ऐं सन खां उन क़ौम जो माण्हू डुकंदो आयो, जा में अक्सल मदीनत रजुली यसा, परे खां हिकिड़ो शख़्स पियो अचे डुकंदो आयो तेज़, ऐं उतां रड़ियूं कंदो पियो अचे, काल या क़ौम मिथ बिल मुरसलीन, चेच मुंहिंजी क़ौम चरिया न थियो, हिन अहिड़नि रसूलनि जी ॻाल्हि मञो, अतबियू मन ला यसअलकुम अजरऊं, अखियुनि मां अंधा आहियो, ॾिसो नथा त तव्हां खां ॾोकड़ कोन था घुरनि, तव्हांजे पेतियुनि ते हिनखे कब्ज़ो कोन करिणो आहे, बल्कि हे त चवंदा सभु कुझु अलाह अकेलो थो करे, वहू मुहतदून, ऐं ही हिदायत जी याफ़्ता बि, तंहिं ते हिनखे फिरी विया हिन भाईअ खे, ऐं चवणु लॻंसि त माना तूं माना हिन असांजे हिननि इलाहनि खे नथो मञी, चई माली अलाह आबुदुल्लज़ी फ़तरनी इलैहि तुरियूं, चई मां हिननि खे छो मञा, ऐं छो न उन अलाह खे मञा, मां उनखे दुआऊं उन खां घुरां, उन जी इबादत कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे, उहा इलैहि तुरजऊन, ऐं वॾी ॻाल्हि त उन वटि तव्हांखे बि वञी पंहिंजी रिज़ल्टूं वठणियूं, उन ॾे तव्हांखे मोटिणो आहे। ब्रेक वठूं था इनशा अल्लाह, ब्रेक खां पूरो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। प्रोग्राम अज़मत रमज़ान में भलीकार सूरह यासीन जी 23 आयत ते पहुता आहियूं। त हुननि खे चयो त तूं असांजे हिननि इलाहनि खे करे त अलाह थो, पर हिननि जे थ्रू कंदो, तूं इन्हनि खे नथो मञी, त छा थो जवाबु ॾियनि, अतख़िज़ मिन दूनिही आलिहतन, ऐं चए थो त जेको आहे ई युरिद रहमान बिज़ुरिन ला तुगुन अनी शफ़ातुम शयूं वला युनकिज़ूं, चई मां अलाह खे छॾे हिननि खां घुरां, ऐं जेकॾहिं मुंहिंजो रहमान मूंखे का तकलीफ़ ॾिए, ला तुगुन अनी शफ़ातुम शई आहे वला युनकिज़ून, त हिन जी मूंखे अलाह खां कोन छॾाए सघंदा, न वरी अलाह हिननि जो को चवणु वठंदो जो मुंहिंजी शफ़ात कंदा त मूंखे छॾींदो। त हुननि चयोसि त ॻाल्हि ॿुध, हाणे ॻाल्हि कर सिधी सही, छा थो चई, मञी थो नथो मञी, त चई इन्नी इज़न लफ़ी ज़लालिल मुबीन, जेकॾहिं मां तव्हांजे हिन दीन ते अचां त मां पाण खे चवंदुसि त मां सख़्तु गुमराह आहियां। इन्नी आमनतु बि रबिकुम फस्मू, कन खोले ॿुधो, ऐं मञां थो सिर्फ़ु तव्हांजे रब जंहिं पैदा कयो आहे। आवा ठका जो कयनि त ईअं क़तलु करे छॾियऊंसि, जीअं क़तलु कयूंसि त फ़रिश्ता आया उनजो साह रूह खे खणनि था, ऐं रूह खे छा था चवनि की लदख़ुलिल जन्न, चवंदा हल साईं हल, हींअर हल जन्नत में, सिधो जन्नत में हल। ऐं पोइ उते जो जन्नत में पहुतो ऐं निज़ारा ॾिठईं, छो त जेको माण्हू
हे मां तव्हांखे हदीस शरीफ़ ॿुधायां पोइ थो अचां हिते। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन नस्मतुल मोमिन, मोमिन जेको रूह आहे ताइरुन अछे पखीअ में आहे, या अलॻि शजरुल जन्नत, जन्नत में वञी वणनि ते वेही थो रहे, हता यर्ज इला जसद योम युबसूं, जन्नत में घुमे फिरे थो ओसि ताईं जॾहिं सूर फूक बि क़यामत थींदी, यर्ज इला जसद ही योम युबस, उहो पंहिंजे जसद माना जिस्म में मोटंदो क़बर में, लेकिन इन जो मतिलबु मरण खां पोइ उहो रूह नेक जो जन्नत में आहे, हिन क़बर में कोन्हे, ही क़बर ख़ाली आहे। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहा इन जे जिस्म में रूह तॾहिं वापसि ईंदो जॾहिं क़यामत थींदी। हाणे अचो माना ईअं कयो त छा त कील अदखुलिल जन्नत, चवंदा हलो हींअर ई सिधो जन्नत में। उते जो पहुतो जन्नत में ॾिसी चए थो कौल या लए त क़ौमी या लमूं, चए थो हाय अरे हे त मुंहिंजी क़ौम खे इन ॻाल्हि जी काश ख़बर पइजी वञे, बिमा गफ़र अली रबी, अलाह मूंसां कहिड़ी छॾ छूट कई, उहा जलनी मिनल मुकरमीन, केॾी मुंहिंजी इज़त थी आहे, मुंहिंजो इकराम थियो आहे, मूंखे हेॾा मज़ा लॻा पिया आहिनि हिते। तंहिंजे करे ऐं ॿियो जेके शहीद आहिनि वरी उन्हनि जा इहे ॾिसो न, हे आहिनि ग़ैब जूं ख़बरूं, अदा इहो अलाह जो रसूल ॿुधाए सघे थो, क़ुर ॿुधाए, कंहिं ॿिए वाइज़ वारे खे ख़बर कान्हे का, उनजी हथ जी ठोकरियुनि ॻाल्हियुनि ते न हलो, या अलाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस ते हलो या क़ुर ते हलो, हे बि सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ आहे त जेके शहीद आहिनि उनजा रूह वरी सावनि पखियुनि में आहिनि, सोन जे घरनि में रहनि था, अर्श ते अलाह सां गॾु आहिनि, ऐं पोइ तसरह मिनल जन्नत हैस शाह, पोइ जन्नत में घुमनि फिरंदा। पोइ हाणे मां माना कंदो थो वञा, पोइ अलाह ताला कॾहिं निहारे चवंदो अथनि हल तश्तहून शइ आहे, चए थो कुझु खपे ॿी शइ, चवनि था न साईं सभु कुझु आहे। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो पोइ सोचनि था, चवंदा हा साईं हिकिड़ी शइ खपे, कहिड़ी, या रबी नुरीद अन तुरद अरवाह ना फी अजसादना, नुरीद माना चाहियूं था, अन तुरद तूं मोटाए, अरवाह ना असांजा रूह, फी अजसादना असांजे जिस्मनि में, छा थींदो रूह जो जिस्म में ईंदा त उथी खड़ा थींदा, हता नुक़्तल त असीं वरी शहीद थियूं, फी सबीलिक तुंहिंजे रस्ते में, मरतन खुरा ॿियो दफ़ो, त अलाह छा थो जवाबु ॾे, इनी कद कज़ईत, अलाह चए थो न इहो त मुंहिंजी डिसीशन थियल आहे, अनहुम ला यजूं, कंहिंजो बि रूह हिन क़बर जे जिस्म में न वेंदो जेसि ताईं मां क़यामत न कंदुसि। उन खां पोइ रब फरमाए थो वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादी मिन जुंदिन मिन समाए, पोइ चए थो असां हुनजे मथां का फौज कान मोकिली, वमा कुन्ना मुंज़रिन, अलाह चए थो मथां मां फौजूं छाजे लाइ मोकिलियां, मां कॾहिं कोन मोकिलियूं आहिनि, इन कौन ते लओ सही ऐं वाहिदनि हिकिड़ी रड़ थी, फ़ैज़ाम ख़ामिदून विसामी आहे। ऐं पोइ या हसरतन अलिबाद, अलाह चए थो हसरत आहे मूंखे पंहिंजे ॿारनि ते, मां याती मिन रसूल, जॾहिं बि उन्हनि वटि को रसूल आयो, को क़ुर खणी आयो, इला कानू बि यस्तज़ून, ऐं उन ते मश्करी शुरू कयूं, जीअं असांजे नाले आहे मौलवीनि जी ॻाल्हि आहे, मौलवीनि जी ॻाल्हि आहे, साईं तव्हां त पढ़ियल आहियो, फिलासफ़र आहियो, वॾा क़ुर मौलवीनि जी ॻाल्हि आहे। अलम यरो, चई अलाह चए थो ॾिसनि नथा, कम अहलकना क़बल मिनल क़ुरून, त हिन महिल ताईं जेतिरा बि माण्हू असां मारे चुका आहियूं, अनहुम इलेहुम ला यजून, उन मां को हेॾी महिल ताईं मोटी आयो आहे, इन कुल्लुन लमा जमीउ लदईना मुहदरून, पर अलाह चए थो मूं वटि सभु मोटी ईंदा, उन ॾींहं ते सभिनी खे मां पाण वटि जमा कंदुसि। आयतुम लहमुल अर्दुल मैतत, चई तव्हांजे लाइ निशानी आहे ज़मीन मुअल, पोइ थर जी ज़मीन मुई पई आहे, 3-4 सालनि ताईं हुन में का शइ कान्हे, पर जीअं पाणी थो विझे अही न हा त हिकदमि जहिरी थी पए, उन मां पोपट निकिरी था पवनि, खुड़ख ॿीटा था निकिरनि, ऐं पंहिंजो इहो ॾेॾर निकिरी था पवनि, इहे 4-5 सालनि ताईं किथे आहे, माना उनजा उहे ॻरियल हुनजा सेल हुआ, उन हिकिड़े सेल ते अलाह जो पाणी पियो त उन मां वरी नओं ॾेॾर पैदा थी पियो, त चए थो त इन्हीअ तरीक़े सां तव्हां बि क़बरुनि मां चूरो चूरो बि थियल हूंदव न ॾेॾरनि ऐं पोपटनि वांगुरु, जीअं पाणी पियो त निकिरी पिया, तव्हां बि निकिरी पवंदव, व अख़रजना मिन्हा हबन फमिन्हु याकुलून, इन ज़मीन मां वरी अनु निकिरे थो मुअल ज़मीन मां, व जअलना फ़ीहा जन्नात में नख़ीलियूं, पोइ असां इन में बाग़ पैदा कया आहिनि, खजिन जा बाग़, व आइनाबनि अंगूरनि जा बाग़, व फजरना फ़ीहा मिनल उयून, वरी हुन मां चश्मा बि निकिरी पवनि था ज़मीन जे अंदरां, ले याकुलू मिन समरी, अलाह चए थो अलाह जो इहो शयूं खाओ, व मां अमिलतूं ऐदीम, तव्हांजी हथनि त कोन ठाहियूं आहिनि शयूं, असां अंब जो वण जी खखड़ी पूरे अचूं था, कणिक जो ॿिज मिटीअ में उछलाए अचूं था, अॻिते सॼो प्रोसेस केरु थो करे, त अलाह चए थो तव्हां त कुझु बि कोन कयो, इहे मुंहिंजियूं शयूं मुंहिंजियूं आहिनि, अफला यशकुरून, पोइ खाइण महिल अलाह जो शुकुर बि कोन था कयो। सुभान अल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्ला, अलाह ताला चए थो त अलाह ताला हर शइ खे जोड़ो जोड़ो कयो आहे, मिमा तुम्बितुल अर्द, ज़मीन जे शयुनि में बि नर मादीअ जो कॉन्सेप्ट आहे, व मिन अनफुसिम, तव्हां में बि माई ऐं औरत, मर्द ऐं औरत जो कॉन्सेप्ट आहे, व मिमा ला यालून, बल्कि हर उहा शइ जेका तव्हांखे ख़बर न आहे उन में बि निगेटिव पॉज़िटिव मर्द ऐं औरत ऐं नर ऐं मादीअ जो कॉन्सेप्ट आहे। आयतूं लहमुल लैल, चयो तव्हांजे लाइ निशानी आहे राति, नसलखु मिनहू नहार, जेकॾहिं उन मां असां रोशनी कढी था वठूं, फ़ैज़ा मुज़लिमूं, त ऊंदहि थी वञे, इन जो मतिलबु आहे त जिथे अलाह रोशनी करे थो ॾींहुं आहे, जे कढी छॾे त ऊंदहि आहे,
माना यूनिवर्स ऊंधा हुआ। शम्स तजरी, सिज हली रहियो आहे, ले मुस्तक़िरन लहा, उन पंहिंजे ठिकाणे जे तरफ़, ज़ालिक तक़दीर अज़ीज़ुल अलीम, इहा अलाह जी तक़दीर आहे जेको अलाह ताला सघारो आहे ऐं ॼाणंदड़ आहे। वल कमर क़दर नाह मनाज़िर, वरी चंड खे असां मंज़िलूं ॾिनियूं आहिनि, नंढड़ो सनड़ो अधु वरी सॼो, हता आद कल उर्जूनिल क़दीम, तव्हांजो 28 29 तारीख़ ते भॻल जेका आहे खजीअ जी टारीअ वांगुरु ईअं कटियल कटियल ऐं हूंदो आहे, पर ॿिए ॾींहं ते वरी जॾहिं नओं चंडु निकिरंदो आहे त बिल्कुलु सुहिणी टारी, उन में किथे कट बि न हूंदा आहिनि। ला शम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर, न सिज खे ताक़त आहे त वञी चंड खे चंबड़े या उनजे मथां किरे। वलल लैल साबिक़ु नहार, न वरी जेका राति जेका आहे सा वरी वञी पोइते वञी जेको ॾींहुं गुज़री आहे उनखे पकड़ींदी। व कुल्लुन फी फलक यस्बियून, हर शइ छाकाणि पंहिंजे आर्बिट में फिरे पई थी, तंहिंजे करे उहे पोइते कान थी थिए। आयातुल लहम, इन्हनि जे लाइ निशानी आहे। अन्ना हमलना ज़ुरियतुम फी फुल्किल मशून, असां भरियल ॿेड़ीअ में तव्हांखे तव्हांजी औलाद खे विहारियो, माना ॿेड़ी जी टेक्नोलॉजी ॾिनीसीं। लेकिन चए थो व ख़लक़ना लहुम मिन मिसली मा यरकबून, बल्कि असां अञा पैदा कंदासीं सुवारियूं इन्हीअ वांगुरु जंहिं ते तव्हां चढ़ंदव। जहाज़ थी विया, कारूं थी वियूं, ट्रेनूं थियूं, सभु हिन आयत में अची था वञनि। इन नशा नोगरे कहूं, ऐं जेकॾहिं अलाह चए थो असां चाहियूं त इन ॿेड़ीअ में हुनखे ॿोड़े छॾियूं। फलाह सरी खलहूं, न हुनजी को रड़ ॿुधे, वला हम युन कज़ू, न हुनखे बचाए, या जहाज़ खे किराए छॾियूं या कार जो एक्सीडेंट कराए छॾियूं। लेकिन इहे शयूं जेकॾहिं नथो मां अलाह साईं चए थो नथो कयां, छाजे लाइ? इला रहमतन मिना, या त मां पंहिंजी रहमत जे करे, व मतान इलाहीन, या अञा तव्हांजी उमिरि पूरी कान थी आहे। वाइज़ा कीर लहूं मुतक़ू मां बैन ऐदीकुम व मां ख़ल्फ़कुम, जॾहिं हुनखे चइजे थो त बाबा तव्हांजा अमल पोयां ॾिसो, तव्हां पंहिंजे अमलनि खे ॾिसो, ख़ुदा खां डिॼो, पंहिंजा गुनाह बख़्शरायो, लअल्लकुम तुरहमून, त तव्हांजे मथां रहमत। अलाह चए थो गुनाह बख़्शरायो, खणी न वञो। त अलाह चए थो वमा तातीहिम मिन आयातिम मिन आयात रबिम, अलाह जे तरफ़ां जॾहिं बि हुन वटि का आयत अचे थी, इला कानू अना मुरिदीन, हुनखे टाइम ई कोन्हे जो पढ़नि क़ुर खे। हेतिरियूं आयतूं 6,500 अलाह जूं आयतूं, या ॿियनि लफ़्ज़नि में 6,500 SMS अलाह जा तव्हां वटि आया आहिनि, पर माण्हुनि खे टाइम ई कोन्हे जो हुनखे कनि ॾियनि। वैज़ा कीर लम अनफ़िकू मिमा रज़क़कुमुल्लाह, पर हुनखे जेकॾहिं चइजे थो जेको तव्हांखे अलाह रिज़्क़ ॾिनो आहे ग़रीबनि खे ॾियो न, त छा था चवनि? कालज़ीन कफ़रू लिलज़ीन आमनू अनुतिमन लौ यशाउल्लाह अतमो, त चवनि था काफ़र मोमिननि खे असां छाजे लाइ ॾियूं, अलाह चवनि थो खाराइनि। इन अंतुम इल्ला फी ज़लालिल मुबीन, अलाह चए थो हे त चरनि जूं ॻाल्हियूं था कनि। माना मां अलाह चए थो मां तव्हांजे लाइ हिकिड़े खे मज़ूर पैदा कयो आहे, हिकिड़े ग़रीब पैदा कयो आहे, हिकिड़े उस्ताद पैदा कयो आहे, त दुनिया जो सिस्टम हले। लेकिन इन जो मतिलबु न आहे त जंहिंखे मूं मज़ूर पैदा कयो आहे आख़िरत में ही किंग न थींदो, हिनखे वॾो इनाम न मिलंदो, या जंहिंखे हींअर मूं अमीर पैदा कयो आख़िर में पादर कोन खाईंदो। इहा त किरदार ते अलाह ताला आख़िरत रखी आहे, हुनजी पोज़ीशन ते कान रखी अथई। पर इहा पोज़ीशनूं नंढियूं वॾियूं पैदा इन लाइ कयूं अथई त जीअं दुनिया जो सिस्टम हली सघे। मज़ूर न हूंदा त अनु केरु वञी केरु काईंदो, लेबर न हूंदी त घर केरु ठाहींदो, मोची न हूंदी त जुती केरु ठाहींदो, दर्ज़ी न हूंदो कपिड़ा केरु सिबंदो। लेकिन इन ते चवणु त हाणे हिनखे अलाह ग़रीब पैदा कयो त पाण खाराइनि, न, अलाह ताला इन्हनि ग़रीबनि जो हिसो तव्हांजे रिज़्क़ में मोकिले थो, जंहिंखे ज़कात चइबो आहे। भई यकुलून मता हाज़ल वाद इन कुंतुम सादिक़ीन, चवंदा मतिलबु क़यामत कॾहिं ईंदी, असांखे ड्रेॼारियो पैदा, जे सच आहे त ॾियो। त अलाह फरमाए थो मां यंज़ुरून इला सय्यतूं वाहिदतन, अलाह चए थो हिकिड़ी रड़ ईंदी, ताख़ुज़ूं वहुम यख़िसमून, ओचितो पकड़ींदनि जो ओॾी महिल पंहिंजे धंधे में लॻा पिया हूंदा, हिक ॿिए सां बहस पिया कंदा। एतिरी ओचितो ईंदी फला यस्ततियूं न तोसियतऊं, जो नसीहत वसियत करणु, माना घर मोबाइल जी फ़ोन बि कोन करे सघंदा। ओ अबा मां मरां थो, मुंहिंजे MC में 5 करोड़ पिया अथव, कढाए वठिजो अकाउंट नंबर 713, एतिरी बि कोन करे सघंदा। वला इला अहल मिरयर जो, न वरी टाइम मिलंदो घर वापसि अचनि। व नुफ़िख़ फ़ी सूर, वरी ॿी सूर फूकी वेंदी। व इज़ाहुम मिनल अजदौस इला रब्बिहिम यंसिलून, त उन्हनि जा रूह जेके बि आहिनि जन्नत में जेके आहिनि, या जेके या मथे अर्श वारा, सभई रूह वापसि ईंदा क़बर में, ऐं उथी खड़ा थींदा, ऐं इला रब्बिहिम यंसिलून, ऐं रब जे तरफ़ ड्रोड़ वठी पाईंदा। कालू, ऐं चवंदा वेंदा या वैलना, हाय घोड़ा हाय घोड़ा, मम्बसना मिन मरकदना, असांखे क़बरुनि मां कंहिं उथारियो आहे। त आवाज़ ईंदो हाज़ा मा वादर रहमान, बाबा इहो त अलाह जो वाइदो हो न, क़ुर में चए थो न मां तव्हां क़बरुनि मां उथारे हिसाब किताब कंदुसि। पर सदकल मुरसलून, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ई ॻाल्हि कई त आख़िरत जी तयारी कयो, पोइ इहो आवाज़ु ईंदो। इन कौन ते लौ सयतन वाहिदतन, वरी हिकिड़ी टी रड़ थींदी। फ़ैज़ाहुम जमीउ लदैना मुहदरून, पोइ अलाह जा ॾाढो सभई लाइनूं लॻाए बीही वेंदा। अलाह फरमाए थो उन ॾींहुं फल यौम ला तुज़लम नफ़्सुन शय्युन वला तुजज़ऊन,
इला माकून तअमलून चई बाबा तव्हां सभिनी खे हिकिड़ी गारंटी आहे त जेके तव्हां अमल करे आहियो इन में न घाटारो थींदो न वाधारो थींदो, असां तव्हां सां को ज़ुल्म कोन कंदासीं। इन असाबिल जन्नत यौम फी शुगलिन फाकून, जेके इम्तिहान में पास थींदा इहे जन्नती आहिनि ऐं उते वञी ऐश कंदा। हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तक़ियून, उहे ऐं उन जूं घर वारियूं जेके नेक हूंदियूं इहे छांवुनि में वेठियूं हूंदियूं, विहाणनि ऐं पलंगनि ते टेक ॾेई वेहंदा। लहूं फिया फाकियतूं, हर क़िस्म जो हुननि खे मेवा हूंदा। वलहुमा यदऊन, बल्कि हर उहा शइ जेका विश कंदा उते हुननि खे मिली वेंदी। पर हुननि खे वरी ॿियो छा थींदो? सलामन कौल में रब रहीम, अलाह ताला जे तरफ़ां पर्सनल हुन ॾे सलाम ईंदा जेको रब रहीम आहे। त तव्हांखे अलाह ताला सलाम कयो आहे जो तव्हां हिन मुंहिंजे चवण ते हली तकलीफ़ सही, हिन जे हलाल खे हलाल सम्झी, हिन जे हराम खे हराम सम्झी, जेके शयूं तव्हांखे मना कयूं तव्हां उन्हनि खां बचण जी कोशिशि कई। जेकॾहिं का शइ थी वई त मूंखां तव्हां माफ़ु करायव, हिन दुनिया में इस्तग़फ़ार करे पंहिंजा गुनाह बख़्शरायव, त अलाह साईं जेको चए थो त मुंहिंजा सलाम जो अहिड़नि शख़्सनि खे जिन मुंहिंजे कोल ते कमु कयो। अलाह बाक़ी थो चए हम ताज़ुल यौम अय्युहल मुजरिम, ओ मुजरिमो ही साइड पकड़ियो। अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान, चई तव्हां खां मूं कोन चयो त शैतान जो चवणु न वठिजो। इन्नहु लकुम अदून मुबीन, उहो तव्हांजो खुलियो दुश्मन आहे। मां तव्हांजे क़ुर में ॾिसियो त कहिड़ियूं कहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करे, ऐं जेको चए पियो त मां हिननि खे हीअं कंदुसि, मां हिननि खे हीअं कंदुसि, चवनि जानवरनि जा कन कटियो, तोसां शिरक कंदा, ऐं तुंहिंजे रसूल खे बशर चई उनखे मञींदा कोन, जेसि ताईं तूं नूर वारो रसूल न मोकिले। सभु सेखारियईं शैतान। त चई तव्हांजो दुश्मन मूं तव्हांखे कोन चयो, ऐं तव्हांखे मूं चयो वन नअबुदूनी हाज़ा सिराती मुस्तक़ीम, ही सिराती मुस्तक़ीम क़ुर आहे, इन ते हलिजो ऐं मुंहिंजी इबादत कजो। लेकिन लक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, पर अक्सरत तव्हांजी हुन गुमराह करे छॾी। अफलम तकून तैकलून, पोइ अकुल तव्हांखे मूं छाजे लाइ ॾिनो, तव्हांखे सम्झ हे ॾाहप पोइ मूं तव्हांखे ॾिनी, इहा छाजे लाइ ॾिनी? तंहिंजे करे क़ुर में अचे थो अक्सर नास ला यालमून, 24 दफ़ा क़ुर में आयो आहे। अक्सर नास ला याकुलून, माण्हुनि खे अकुल ई को घटि, अक्सर माण्हुनि खे अकुल ई कोन्हे को, माना हिन ॻाल्हि जो 5 दफ़ा। अक्सर नास ला यशकुरून 5 दफ़ा क़ुर में आयो आहे। अक्सर फहुम ला यसमून, अक्सर माण्हू ॿुधनि ई कोन था क़ुर खे, 2 दफ़ा आयो आहे। वमा कान अक्सर मोमिनीन, अक्सर ईमान वारा न आहिनि, 12 दफ़ा आयो आहे। अक्सर मुशरिकीन, अक्सर फासिकून, माना नाफ़रमान आहिनि, मुशरिक आहिनि, 2 दफ़ा क़ुर में आयो आहे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो वइन तुते अक्सर मन फिल अर्द, जे तव्हां अक्सरियत ॾिसी, माण्हुनि जो वॾो जुलूस ॾिसी, माण्हुनि जो वॾो जलसो ॾिसी, कंहिंजे जनाज़े में वॾा माण्हू ॾिसी, जेकॾहिं तव्हां उन्हनि जे पोयां हलंदव, युज़िलूक अन सबीलिल्लाह, इहे तव्हांखे अलाह जे रस्ते खां गुमराह कंदा। छो? इन यत्तबिऊनल ज़न, इहा जेका अक्सरियत आहे कॾहिं बि क़ुर खे पढ़ी ऐं माना कान थी करे। व इन हुम इल्ला यख़रुसून, बल्कि इहे क़ुर पाक खे पढ़नि कोन था, रुगो ॿुधनि ॻाल्हियुनि ते ज़िंदगी गुज़ारनि था। बहरहाल हाणे मुंहिंजो इहो इन में कुझु रहिजी वियूं आहिनि आयतूं सूरह इन में यासीन में। मां इनशा अल्लाह वरी पोइ छंछर ते इहे रहियल आयतूं पूरियूं कंदुसि। बाक़ी सुभाणे जुमे ते ई जेतिरो मूं हींअर तव्हां सां ॻाल्हि इहे सुभाणे रिपीट थींदो वरी, छा त अहम शइ आहे। पोइ वरी मां छंछर ते हिन जो बक़िया हिसो जेको सूरह यासीन आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि मां इनशा अल्लाह ताला। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान।